समारोह शाख में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल समारोह मोरी में गुज़िरियल 8 सालनि खां बहितरीन नमूने ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ स्कूल जे हेड मास्टर इंतहाई मेहनती उस्ताद जावेद अली पंवर खे JEST में तरक्की मिलण ऐं हाई स्कूल सिंधड़ी में मुक़ररी ऐं उस्ताद अब्दुल क़यूम शर खे JEST में तरक्की मिलण ऐं गवर्नमेंट हाई स्कूल मलूक पहोर में मुक़ररी खां पोइ संदनि मान में स्कूल जी मौजूदा हेड मास्टर निसार अहमद हाले पोटो ऐं अॻूणे हेड मास्टर ऐं रिटायर्ड उस्ताद बरकत शर पारां विदाई तक़रीब गवर्नमेंट प्राइमरी स्कूल समारोह मोरी में मुनक़िद कई वई। तक़रीब में तालीमी माहिर ग़ुलाम फारूक बिरोही, उस्ताद बरकत शर, दिलावर पहोड़ ऐं अब्दुल रऊफ़ शर समेत ॿियनि उस्ताद जावेद पंवर जे 8 सालनि जे अरसे दौरान गवर्नमेंट प्राइमरी स्कूल समारोह मोरी में कयल महिनत ऐं तालीमी ख़िदमतुनि ते रोशनी विधी। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि पारां उस्तादनि मथां गुलनि जी वर्खा सां गॾु तक़रीब में मौजूद उस्तादनि, वालिदैन ऐं शागिर्दनि पारां JEST में तरक्की माणींदड़ उस्तादनि जावेद पंवर, उस्ताद अब्दुल क़यूम शर, उस्ताद अब्दुल गफ़ूर शर ऐं उस्ताद मोहम्मद उमर लुंड खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।